STP ठठे जी ज़िले सदर सैयद जलाल शाह, जनरल सेक्रेटरी तारिक अमर अब्बासी, नादू खान बिरोई, राजू कुरैशी, जमीद समूह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पब्लिक पारां मकली खान DC ऑफिस सठो ताईं एहतिजाजी रैली कढी अफ़गानी समेत धारियुनि खे निकाली ॾियो। सिंध में धारिया नामंज़ूर अफ़गाननि खे मुल्क बदर करियो जा नारा हया विया। एहतिजाजी रैली DC ऑफिस सठो अॻियां पहुची मुज़ाहिरे में तब्दील थी वई, जंहिंखे ख़िताब कंदे STP ठठे जे ज़िले सदर सैयद जलाल शाह, तारिक अमर अब्बासी ऐं ॿियनि चयो त अफ़गानी मुल्क ते बार बणिजी चुका आहिनि। पॉलिसियुनि बावजूदि सिंध मां अफ़गानी समेत धारियुनि खे निकाली ॾियण लाइ तहरीक नथो वरितो वञे। हिननि चयो त अफ़गानी मंशियात समेत संगीन क़िस्म जे ॾोहनि में मुलविस आहिनि, जेके सॼे मुल्क ख़ासि तौर ते सिंध में अमन अमान जी सूरतहाल ख़राब करण जो पिणु ज़िम्मेवार आहिनि, पर खेनि रियायत ॾियारणु सम्झ खां ॿाहिरि आहे। हिननि परज़ोर मुतालबो कंदे चयो त फौरी तौर अफ़गानी खे मुल्क बदर कयो वञे। सिंध मां अफ़गानी समेत समूरनि धारियुनि खे निकाली ॾियारे सिंध जे माली वसीलनि, रोज़गार ऐं कारोबार ते मक़ामी माण्हुनि जे हक़ खे हथी ॾियारी वञे। अगवानी भगोड़ा